पासनाम ख़बर हैदराबाद में आवाज़ तक पहुंचाईंदासीं। हैदराबाद में ख़बर आवाज़ तक पहुंचायूं पिया त लोकल गवर्नमेंट खाते हैदराबाद ऐं मिपख़ास डिवीज़न में अरबे रुपयनि जे करप्शन जो इंकशाफ थियो आहे। ज़रीअनि जो चवणु आहे त रिटायर्ड एग्ज़ीक्यूटिव इंजीनियर ग़ुलाम हैदर आराई रिटायर हुजण जे बावजूद बि खाते जो कारोबार हलाए रहियो आहे। पंहिंजे अज़ीज़नि जे नाले ते उन जाली कंपनियूं ठाहे अरबे रुपयनि जा ठीका ॾिना आहिनि। इन बाबति तफ़सील मालूम कयो त हैदराबाद मां अब्दुल रसूल चांडियो टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। अब्दुल रसूल चांडियो, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी हाँ, बिल्कुल। लोकल गवर्नमेंट खाते सिंध में अरबे रुपए जी करप्शन जो इंकशाफ थियो आहे, जॾहिं त खाते के रिटायर एग्जीक्यूटिव इंजीनियर गुलाम हैदर आरई हैदराबाद ऐं मीरपुर खास डिवीज़न में हलाइण लॻो, जॾहिं त प्रोजेक्ट डायरेक्टर अब्दुल गनी शेख, सुप्रीडेंट इंजीनियर ज़ुल्फ़कार मंदर जी मिली भगत सां अरबे रुपयनि जा ठीका रिश्वत एवज़ मन पसंद ठेकेदारनि खे ॾियण जो इंकशाफ थियो आहे। जॾहिं त रिटायर्ड एग्जीक्यूटिव इंजीनियर गुलाम हैदर आरई पंहिंजे अज़ीज़नि ऐं नौकरनि जे नाले ते फर्ज़ी कंपनियूं ठाहे अरबे रुपयनि जी स्कीमुनि जा ठीका खणी पाण केतिरी अरबे रुपयनि जी हुन करप्शन कई आहे। जॾहिं त हैदराबाद जे सुप्रीडेंट इंजीनियर ज़ुल्फ़कार मंदरो जी ऑफिस जो जेको कारोबार आहे, रिटायर्ड एग्जीक्यूटिव इंजीनियर गुलाम हैदर आरई जो न्याणो ऐं जॾहिं त खाते जो जेको ऑफिसर आहे रिज़वान आरई हलाइण लॻो आहे, जॾहिं त बिना काल डिपॉज़िट जे मनपसंद ठेकेदारनि खे अरबे रुपयनि जा ठीका ॾेई अरबे रुपयनि जी करप्शन कई वई आहे। जॾहिं त करप्शन जे बेताज बादशाह गुलाम हैदर आरई ज़ील पार्क सोसाइटी में प्लाट, कराची डिघरी में बंगला ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते पेट्रोल पंप्स पिणु क़ाइमु करे वरिता आहिनि। जॾहिं त मुख़्तलिफ़ ठेकेदारनि तोड़े सिंधी सिविल सोसाइटी नेब एंटी करप्शन खां मुतालबो कयो आहे त रिटायर्ड एग्जीक्यूटिव इंजीनियर गुलाम हैदर आरई ऐं संदसि पीडी अब्दुल गनी शेख, सुप्रीडेंट इंजीनियर ज़ुल्फ़कार मंदरो ऐं रिज़वान आरई ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। जॾहिं त हुननि तरफ़ां जेका असां खां वधीक मिल्कियत ठाही आहे उनजी फौरी तौर ते जांच कई वञे। रिटायर्ड एग्जीक्यूटिव इंजीनियर तरफ़ां खाते खे अरबे रुपयनि जो नुक़सानु ॾिनो आहे, अरबे रुपयनि जी करप्शन पिणु कई आहे। अब्दुल रसूल, गॾोगॾु इहो ॿुधाइजो त रिटायर एग्ज़ीक्यूटिव इंजीनियर जेको गुलाम हैदर आरई आहे, उन बाबति चीफ इंजीनियर जी या सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट या मिनिस्टर जी ॻाल्हि ॿोलावा जी थी आहे उन्हनि सां, उन्हनि जो छा चवणु आहे? जी बिल्कुल, खाते जो जेको सूबाई वज़ीर आहे उन सां राब्तो करण जी कोशिशि कई आहे, थोरे सेक्रेटरी सां राब्तो न थी सघियो आहे, जॾहिं त इनखे रिटायर थींदे 5 साल खां वधीक अरसो थियो आहे, पर अञा ताईं बि जेको कारोबार आहे लोकल गवर्नमेंट जो उहो गुलाम हैदर आरई हलाए रहियो आहे। ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।